अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मारूड़ा प्रोग्राम ये स्पेशल प्रोग्राम में असीं मौजूद आहियूं सिंध जे उन अज़ीम शख़्सियत वटि, अज़ीम तारीख़ वटि, जंहिं नाले कंहिं शाइर चयो आहे त के माण्हू तारीख़ थियनि था घायल सीने जी धरतीअ ते। वाकई बि हिन घायल सीने जी धरतीअ ते अहिड़ा कई माण्हू आहिनि जेके तारीख़ थिया आहिनि, जेके अमर रहिया आहिनि। अॼु असीं उन ज़िंदा दिल इंसान वटि मौजूदु आहियूं जंहिंजी सॼी ज़िंदगी सिंधी क़ौम जे आजपे लाइ, हिन धरतीअ जी ख़ुशहालीअ लाइ जाकोड़ींदे गुज़री आहे। हिननि कथाउनि घरनि में वज़ीम माण्हू जनम वरितो, कीअं उसरियो, कीअं हुन जा जोगनि जा ॾींहड़ा कालियुनि कोठियुनि जे वर चढ़िया, कीअं सलाखुनि जे पोयां, काल कोठियुनि जे पोयां, कीअं टार्चर सेलनि में उन पंहिंजे जोगनि जा ॾींहड़ा अज़ियतुनि में गुज़ारिया। हुनजे ख़ानदानी मुआशी बदहाली जो कीअं दौर रवां रहियो, कीअं हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, नंढपण खां वठी जवानी ताईं, जवानी खां वठी अॼु आख़िरी ज़िंदगी जे आख़िरी हिकिड़े हिसे में दाख़िल आहे। ऐं कुझु टाइम बीमार बि रहिया साईं, पर अॼु असीं साईं खां पंहिंजी कोशिशि कंदासीं त ज़िंदगी बाबति जेके जेके सुवाल असांजे मन में आहिनि अव्हां जे आॾो साईं सां रखंदासीं, हुन खां पुछंदासीं। असीं मौजूदु आहियूं सिंध जे अज़ीम इंसान ऐं अब्दुल वाहिद आरिसर साहिबु, वरी महिरबानी अव्हां असांखे टाइम ॾिनो, अव्हां असांखे मान बख़्शो। आरिसर साहिबु, शुरूआती ज़िंदगी हिकिड़े नंढे ॻोठ खां पोइ मस्जिद मदरसनि खां पोइ वरी मेखाने ताईं जो सफ़र, इहो कीअं दौर रवां रहियो? ऐं बुनियादी तरह मसइलो आहे त मूं जेका बि ज़िंदगी जंहिं बि ज़िंदगी ते सफ़र कयो आहे असां पंहिंजी पसंदीदा, मिसाल तौरु थोरो घणो पढ़ण जी इजाज़त मूंखे पंहिंजे माइटनि कोन ॾिनी। ऐं ज़ोरी वञी स्कूल में वेठुसि ऐं पोइ मदरसे में पढ़ियुसि। ऐं उन दौरान में मूंखे किताबनि पढ़ण जो शौक़ु हो। यानी तव्हांखे हैरत थींदी, जीअं मदरसे में पढ़ंदो हुउसि उन वक़्तु में मूं मौलाना आज़ाद जो गुबारे ख़ातिर पढ़ियो हो। अच्छा, उमिरि छा हुई सर? ओॾीमहिल उमिरि अव्हांजी केतिरी हुई? उमिरि 14-15 साल। अच्छा जी हा, गुबारे ख़ातिर पढ़ियो। उन में चांहि ऐं सिगरेट जो तमामु घणो ज़िक्र आहे, त उन खां मुतासिर थी मूं सिगरेट पीअणु शुरू कया। त किताबनि पढ़ण जो घणो शौक़ु हो, उहो विधो त मौलाना साहिब जे किताबनि, पर सभ खां पहिरीं मूं साईं जीएम साहिब जो किताबु पढ़ियो, मौजूदा सियासी मसाइला। उन्हनि मुंहिंजे ज़हन खे झंझोड़े छॾियो। तॾहिं जीएम साहिब जो किताबु सरे आम पढ़णु ॾाढो ॾुखियो हो, पाबंदियूं हुयूं। पर हिकिड़ो प्राइमरी टीचर हो, उन मूंखे चयो त शाम जो फलाणे वाटर कोर्स ते मिलजी मूंसां। त आउं मिलियुसि त हुन शलवार जे वर मां इहो किताबु कढी मूंखे ॾिनो, चईंदे मौलवियुनि जे साम्हूं न पढ़जांइ। मदरसे में पढ़ंदो हुउसि। अच्छा। ऐं छो त उहे नाराज़ थींदा, हुन वक़्तु मूं वञी रटो। पोइ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त उस्ताद हो, पठान हो, हुन सां मूं ॻाल्हि कई। उहो बाचा ख़ान जो तरबियत याफ़्तो हो। हुन मूंखे ॿुधायो त भई सैयद जे किताबनि जे पढ़ण ते बंदिश इन करे त ही वञियूं न टाए, हुन में असांजो तव्हांजो वजूद ख़तमु कयो वियो आहे। त ऐं किताब हुननि जा इन करे न पढ़ण, मथां नौजवान नसल जेको हिन निज़ाम खां भागी थी वञे, त असांजा मौलवी सम्झनि कोन था, तंहिं करे तव्हां किताब पढ़ो।
ॿी जाइ ते किथे न मिले त मुंहिंजे कमरे ईंदो कर उते पढ़ किताब। पोइ हुन किताबनि नाला के ॾिना चवंदे हे बि पढ़, उहे अरबी जा हुआ। त इन तरीक़े सां सियासत ॾांहुं मुंहिंजी रग़बत थी ऐं मदरसे जी तालीम मुकमल न करे सघियुसि। हा, ऐं उन वक़्त में बि लिखणु मूं शुरू कयो। मीरपुर ख़ासि मां अख़बार निकिरंदी हमदर्द, उहा शायदि अञा बि निकिरे थी। त उन में मूं पहिरियों मज़मून लिखियो रबीउल अवल जा चंड, हुज़ूर जिन जी ज़िंदगी थियो। 4 चंड, यानी हुज़ूर जिन जा रबीउल अवल जे महीने में वफ़ात बि उन महीने में थी, हिजरत बि उन महीने में कई हुयूं। त मूं मज़मून लिखियो ऐं उते मूंखे ख़बर न आहे, ऐं वरी ॾिसंदो न आहे, अख़बार त मूं वटि पहुती, पर कराची रेडियो स्टेशन जो को स्टेशन डायरेक्टर हो, उन उहा अख़बार पढ़ी ऐं मुंहिंजी एड्रेस ते मूंखे ख़त लिखियईं, सारा जो हो। उन मुंहिंजो हौसलो वधायो। उन खां पोइ साईं जीएम साईं जो किताबु छपियो, जीअं ॾिठो आहे मूं त मौलवियुनि हुन ते कुफर जी फतवा ॾिनी, मूं मुखालफ़त कई। नतीजे तौरु मूंखे मदरसे मां रस्टिकेट कयो वियो। यानी अयाज़ बेसबब न चयो, सिंधड़ी तुंहिंजो ना वतम ॼण कारीगर ते पेर पियो। त इहो दौरु उहो हो। पोइ आऊं हैदराबाद वियुसि, उते वञी मदरसे में दाख़िला वरितमि। पर उते मदरसे में शर्त इहो हो त जेको शागिर्दु पढ़णु अचे, सो जेकॾहिं एडमिशन वारनि महीननि खां पोइ थो अचे त उहो पंहिंजे खाधे पीते सां पाण कंदो, भई असीं पढ़ाईंदासीं। त पोइ मूं वञी हिकिड़ी इहे मीरनि जे दौर जूं सुञियूं मस्जिदूं पियूं आहिनि, जिते को वॾे पघार ते पढ़ाइण लाइ तयारु न हूंदो, त उन हिकिड़ी मस्जिद में इहा नौकिरी शुरू कई। 60 रुपया वाले घणा मिलंदा महीने में। कहिड़े दौर जी ॻाल्हि आहे? कहिड़े दौर जी ॻाल्हि आहे? ही 7-8 जी दौर। 7-8 जी। अच्छा, पेशमाम तौर माना उते? हा, उते पेशमाम थी रहियसि। ऐं इन ई दौरान मुंहिंजी साईं जीएम साईं सां मुलाक़ात थी, बल्कि 88 में थी, जॾहिं साईं नज़र बंदि हो त हुनखे आज़ादु कयूं। त हुन आज़ादी खां अॻु में मूं ख़त लिखियो हो साईं खे। दोस्त विया त के मूं जो ख़त लिखी ॾिनोमांसि। पोइ साईं उहो छपियो पिया ख़त, मूं हिकिड़ो ई लिखियो ज़िंदगी में, उहो साईं पंहिंजे किताब अॼु पुण चिकम चाक में उहो ॾिनो अथसि। ऐं उहो पंहिंजे किताब छपियल किताबनि जो सेट मूंखे ॾियारे मोकिलियईं। पोइ हिन अख़लाक खां ॾाढो मुतासिर थियुसि। पोइ साईं आज़ादु थियो यहया ख़ान जी बारशाला में, त हैदराबाद आयो। पोइ आऊं उते साण सां मिलियुसि ऐं ऑटोग्राफ वरितो। मूं ज़िंदगी में कंहिंखां ऑटोग्राफ न वरितो आहे। शेख अब्दुल मजीद सिंधी ऐं साईं गॾु तहसील, उन्हनि ॿिन्ही ऑटोग्राफ ॾिना मूंखे। ऐं फोटू ग्रुप फोटू कढायोसीं उते। उन खां पोइ आऊं माना सलाहजी वियुसि साईं जीअम साईं सां। पोइ सन बि वेंदो हुउसि। हैदराबाद ईंदो भुरगड़ी गार्डन में, इहो मथे जेल जी भरिसां वरियां भुरगड़ी, जिते फ्लैट्स ठहिया आहिनि हाणे, त उते बि वञी मिलंदा हुआसीं। ऐं पोइ 70 जी इलेक्शन में आऊं साईं जीएम साईं जो पोलिंग एजेंट थियुसि। सन में न, चाकर खान राजड़, इहे जेको पेटारे जी भरिसां आहे,
हिते आऊं बि मुंहिंजो मरहूम दोस्त उमर शोरो भई साईं जा पोलिंग एजेंट हुआसीं। सही। उते असांखे कुल वोट 6 मिलिया जीएम सैद खे। अच्छा। जी हा। पोइ ऐं तने सवारी बि कोन्हे, सैद ग़रीब सियासतदान हो, दिलि जो ग़रीब कोन हो, पर ॾोकड़ पैसे में ग़रीब हो। पोइ असां चाकर ख़ान राजड़ खां, जिते जो तव्हांजो यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार जेको साले राजड़, उनजो बि ॻोठु इहो आहे। अच्छा। ऐं रशीद राजड़ जेको कोशिश जो एडिटर, उनजो बि ॻोठु इहो ई आहे। सही। हितां असां पंधु निकिता आहियूं जाम शोरे फाटक ताईं। अच्छा। जी हा। त पोइ उमर शोरे ते 6 वोट मिलिया न, तॾहिं असीं अवामी लीग जा इत्यादी हुआसीं। शेख मुजीबुर रहमान। शेख मुजीबुर रहमान जी। सही। त हुन मूंखे इहो त फतह पंहिंजी आहे, जो 6 वोट मिलिया न, 6 नुक़्तनि जी फतह। पोइ असां पंधु वियासीं हिते, उते तॾहिं टीवी रंगीन कोई ब्लैक एंड वाइट हुई, ऐं पहिरीं रिज़ल्ट जेका ॾिनऊं सा इन जाम शोरे वारे तकदी ॾिनऊं साईं जीएम सैद जी। अच्छा। जीएम सैद हेतिरा वोट, ऐं उनजो मुखालिफ़ मलिक सिकंदर उहो हेतिरा 1000, ऐं ॿियो नंबर मुखालिफ़ जेको साईं साले शाह नईं वारो, हुन बि काफ़ी वोट साईं खां मथे कया। ऐं पोइ माण्हू मलिक सिकंदर मलिक असद जो वालिद हो, ॾाढो वज़नदार क़िस्म जो माण्हू हार खणी विया पाराइण, त वठण खां इनकार कई, बल्कि माण्हुनि खे गार बुझो कई, चई मूंखे तव्हां खटराया आहियो। जंहिं माण्हू 14 साल जेल काटे असांखे हीउ सूबो वठी ॾिनो, हीउ असेंबलियूं ठाराए ॾिनियूं, उनखे हाराए तव्हां मूंखे वटि हार खणी आया आहियो, निकिरी वञो। पर बीठो त पीपल्स पार्टी जी टिकट तो खटे वियो। अच्छा आरिसर साहब, इश्क खां सिवा त इंसान अधूरो आहे, नामुकमिल आहे, अनकम्पलीटेड आहे। जी हा। इश्क अवां कयो? चई मसलो आहे त इश्क ऐं मोहबत में फ़र्क़ु थिए थो। सही। इश्क थींदो आहे कंहिं पहाड़ी चश्मे मां पुरशोर आवाज़ सां वहंदड़ नदी वांगुरु, ऐं मोहबत थींदी आहे ॼण किंजर किनारे ते नूरी पाज़े पायो आस्ते आस्ते घुमे थी पई। उन में थधाण हूंदी आहे। इश्क में सेक्स ज़रूरी आहे, मोहबत में सेक्स ज़रूरी न आहे। त इन जे करे ज़ाहिर ॻाल्हि आहे त मूं इश्क त न कयो, पर मोहबत ज़रूरु कई आहे। अच्छा। जी हा। ऐं उनखां सवाइ इंसानु अणपूरो आहे। ऐं ईअं खणी सम्झो त कॾहिं माण्हू सितारनि ॾांहुं ॾिसंदो आहे त ॼण उहे लही जेके अङण में अची बीहंदा आहिनि, ऐं जे मूसीक़ी जेके साज़ खे हथु लॻाईंदो आहे त उन मां एतिरा त इहो सुर कढंदो आहे ॼण आङिरियूं रतो रत थी वियूं आहिनि, पोइ बि ख़बर कोन पवंदी आहे। त बहरहाल कयो, बल्कि मूं सां कयो वियो। अच्छा। जी हा। असांखे इश्क करण जो मौक़ो ई न मिलियो। ॿारो तणो माल चारींदे गुज़रियो। अखि पटीसीं जवानी में त पोइ माना जेल जे शीशनि जे पोयां हुआसीं, टार्चर सेलनि में हुआसीं, ऐं जेलनि में बि 7 साल मूं गुज़ारिया आहिनि। त जवानी त असांजी अलॻि ईअं ई वेई हली। त बहरहाल मोहबत करणु त ॼण रगुनि में रबाब वॼाइण जे बराबरि आहे। त हुनजे करे उन खां सवाइ माण्हू रही बि नथो सघे। कयो अथऊं, बल्कि मोट ॾिनी अथऊं। अच्छा। जी हा। इश्क खे मोट ॾिनी आहे। मोट ॾिनी। वाह वाह। जंहिं अव्हां सां इश्क कयो उन अव्हां खे हासिल कयो? न,
न आऊं करे सघियो न उहे करे सघिया। अच्छा, जी हा। उनजो ॾुख आहे हेॾो ताईं का तजस्सुस? न उहो आहे, वास्तो आहे अञा ताईं। अच्छा। जी हा। दुआ सलाम थींदी रहे थी माना? जी हा। अच्छा, अॻु में त खट पट ज़रिए जी हा थींदी, हाणे त मोबाइल फोन आहिनि। वाह वाह, माना हाणे कमु आसान आहे। न मतिलबु त आऊं घटि कंदो आहियां फोन। अच्छा। जी हा। अच्छा, अरीसर साहब, असांजे प्रोग्राम में वक़्तु आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो। नाज़रीन, असीं मौजूदु आहियूं अजीम शख़्सियत वटि, अब्दुल वाहिद अरीसर साहब वटि। पाण मिलूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां।